अस्सलामुअलैकुम हाज़रीन ऐं नाज़रीन रमसियत दुलाब जी वॾी अपडेट तव्हां सां शेयर कंदा हलूं। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मुराद हाणे इन कोशिश में आहे त मंसूर खान सां घटि न कबी। हाणे पहिरियों मंसूर खान छा कंदो, मुराद खे यकीन ॾियारींदो जेको तूं मुंहिंजे मथां शक करींदो उहो ग़लति करींदो। छो दोस्तों पोइ किसरे मां तव्हांखे लगातार ॿुधायो त शाहनवाज़ खान चाल खेॾंदो, हाशिम वारा चाल खेॾंदा तोतल वारा, जंहिंमें सॼो शक मंसूर खान ॾे माण्हुनि जो वेंदो, मुराद बि ख़िलाफ़ु थी वेंदो। ईअं ई थियो तव्हां ॾिठो। हाणे मुराद खे सम्झाइण जे लाइ मंसूर खान वॾी जिदोजहद कंदो, लेकिन मुराद न सम्झंदो, फ़िलहालु न सम्झंदो। बाद में इहा ॻाल्हि सम्झी वेंदो जॾहिं अली खान गवाही अची ॾे ऐं जॾहिं हुन हाशिम वारनि खे पकिड़े ज़ाहिर छो न करे। फ़िलहालु इन कशमकशा में मंसूर खान फासी वियो वक़्ती तौरु ऐं हथीको थी वियो। होॾो राज़न वारा जेको आहे उहे अली खान जे बदिले पंहिंजे भाउ खे छॾाए वठंदा मिठण खे, ऐं मिठण जो सौदो करण जे लाइ ओॾे मुराद हाणे वेंदो। अचण वारे एपिसोड में तव्हां ॾिसंदो मुराद अली खान सॉरी राज़न सां मिलंदो ऐं चवंदो मुंहिंजो भाउ मुंहिंजे हवाले कयो, मां तव्हांजो भाउ तव्हांजे हवाले कयां थो। अॼु मां अखियुनि सां ॾिठो तव्हां सभु ॿधल आहियो मंसूर खान सां, ऐं राज़न चवंदो मुराद खे तूं मंसूर खान सां ॿधल आहीं। अहिड़े हिसाब सां हिक ॿिए मथां इहे इल्ज़ाम हणंदा। इनखे इहा ख़बर न हूंदी त असां सां को गेम खेॾे रहियो आहे। राज़न खे थोरो घणो शक थींदो शाहनवाज़ ते, बाक़ी मुराद खे न थींदो।